पाक फौज अॻूणे ने DGIS साफ़े ज़मीन ख़िलाफ़ संगीन इल्ज़ामनि जी जांच लाइ आला सतही कमेटी जोड़े छॾी। मेजर जनरल जांच कमेटीअ जी सरबराही कंदो। ॿिया आला ऑफिसर भी शामिल हूंदा। ज़रिए जो चवणु आहे त पाक फौज इहो फ़ैसिलो ख़ुदि एहतिसाबीअ जे अमल तहत शुरू कयो आहे। जीअं फैज़ हमीद ते फैज़ाबाद धरणे समेत जेकी इल्ज़ाम आहिनि उन्हनि जी शफ़ात जांच थी सघे। अफगानिस्तान में दहशतगर्दनि जी पाकिस्तान में दाख़िल थियण जी कोशिश नाकाम। सिक्योरिटी फोर्सेस सां फायरिंग जी डेवठ में 7 दहशतगर्द मारिजी विया। हथियार ऐं बारूदी मवाद। पाक फौज जे तर्जुमान जो चवणु आहे त सिक्योरिटी फोर्सेस दहशतगर्दनि जी चुरपुर जी ॼाण मिलण ते उत्तर वज़ीरिस्तान जे इलाइक़े स्पिन गुलाम खान में कार्रवाई कई। पाकिस्तान बार बार अफगान उबूरी हुकूमत खां असराइती बॉर्डर मैनेजमेंट सिस्टम लागू करण जो मुतालबो करे चुको आहे। उम्मीद आहे त अफगान उबूरी हुकूमत पंहिंजी ज़िम्मेवारी पूरी कंदे। पाक फौज दहशतगर्दीअ जी लानत खे ख़त्म करण लाइ पुरअज़म आहे। गडियल अरब रियासतुनि में तेज़ बरसातुनि तबाही मचाए छॾी। रोड तलाउनि जो ॾेख ॾियण लॻा। रिहाइशी इलाइक़नि में बोर्ड वारी सूरतहाल। पाणी घरनि, शॉपिंग मॉल्स, मेट्रो स्टेशन ऐं हवाई अॾनि समेत मुख़्तलिफ़ हंधनि में दाख़िल। आम ज़िंदगी मफ़लूज। उॾामुनि जो शेड्यूल भी मुतासिर। हज़ारे मुसाफ़िर फाथल। बलोचिस्तान तूफ़ानी बरसात तबाही मचाए छॾी। खिमण ऐं घरनि जूं छितियूं किरण सबब 8 ॼणा फौत, 9 ज़ख़्मी। ग्वादर, चागी, जीवणी ऐं नोकंडी जे नदियुनि नालनि में चाड़। केतिरनि ई इलाइक़नि जो शहरनि सां ज़मीनी राब्तो बि कटिजी वियो। चागी में बरसात ऐं मिटी जे तूफ़ान सबब 1000 खां वधीक घर मुतासिर। सिंध जे मुख़्तलिफ़ शहरनि में किथे तेज़ त किथे वरी हल्की बरसात। लाड़कान, शदादकोट, नियाज़ साहब ऐं बाडरे में वस्कारो। दोदापुर, नज़ीराबाद, मीरो खान ऐं ॿियनि शहरनि में बरसात। कणिक जे फसल खे नुक़सान। कराची में अॼु हल्की बरसात जो इम्कान। सिंध काबीना में वाद। 8-9 वज़ीरनि कसम खणी वरितो। गवर्नर कामरान पिसोरी वज़ीरनि खे कसम खणायो। 9 वज़ीरनि खे ख़िताबी मिली विया। जाम इकरामुल्लाह धारे जो सनद ऐं वापार वारो वज़ीर थी वियो। मोहम्मद अली मलकानी यूनिवर्सिटीज़ ऐं बोर्ड्स जो वज़ीर मुक़रर। मखदूम महबूब ज़मान खे बहाली खाते जो कलमदान ॾिनो वियो। दोस्त मोहम्मद रामू माहौलियात, मौसमियाती तब्दीली ऐं कोस्टल डेवलपमेंट ते जो कलमदान ॾिनो वियो। शाहिद अब्दुल सलाम खहीम पोरे इंसानी वसीलनि वारो वज़ीर बणिजी वियो। रियाज़ शाह शिराज़ी खे औक़ाफ़, मज़हबी मामला ऐं शर्त ज़क़्वा जो खातो ॾिनो वियो। शाहीना शेर अली औरतुनि जी तरक़ी वारी वज़ीर बणाई वई। मीर तारिक टालपुर समाजी भलाईअ वारो वज़ीर मुक़रर। नोटिफिकेशन जारी। मीरपुर माथेलो में जुनूनी शख्स हथां ज़ख़्मी थियल मासूम न्याणी साइमा कोराई। ज़ख़्मनि जा सूर न सहंदे अस्पताल में फौत। मारिजी वियलनि जो अंग वधी वियो। वाक़े बाद इलाइक़े में सोग छाइजी वियो। ऐं कंदरकोट जे कचेवारी इलाइक़े में पुलिस पारां 3 मुग़विन खे बाज़ियाब कराइण जो दावा। पुलिस जो चवणु आहे त मुक़ाबले दौरान अली बहार सेहरियाणी, ज़ीशान ऐं शमन सेहरियाणी खे बाज़ियाब करायो वियो आहे।